मुझी नजर में प्यार कर गुनाह है गुनाह। कोई भी बेहया बाप पंहिंजी भेण खे ईअं न मारे थो। अदा खे प्यार ऐं रिश्तनि जी ख़बर हुजे हा त असां अॼु बि दर पदर न हुजूं हा। रस्तो सड़ी वियो पर रस्ते पर मुझे विजुअलाइज किया मां करी रहे हैं नहीं करी मां। असांजी मोहब्बत पाक आहे ऐं उनते कारण जो टिको न लगाए। मां तुंहिंजी सेज ते सुम्हण खां सामीअ में सुम्हण पसंदि कंदसि। पंहिंजे रईस सावण खान जे चवण ते मज़लूमन खे सताइण छॾे ॾियो। रब जी लख बे आवाज़ हूंदी अथव। टिड्यूं न ॾींहं खां जंहिं ॾींहुं बहादुर पंहिंजे हथ में हथियार खई न रहंदे तूं न रहंदो रईस सावण खान ऐं न ई वरी उनजी टुकरनि ते पलंजंदड़ ये कुत्ता। जेकॾहिं आशू वारा हाली वापसि मोटिया न पोइ रईस खे बि ख़बर अथनि। अदा बहादुर जहिड़ो नालो अथई वाकई ओड़ो ई बहादुर आहे। के मिसकीन जी इज्जत बचाइण ख़ातिर पंहिंजे वॾे भाउ सां मुहाॾो अटकायो अथई। ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे पाक परवरदिगार जे हथ में आहे। अहिड़नि ज़ालिमनि ख़िलाफ़ वेण मां पंहिंजो हक़ थो सम्झां। पंहिंजी अना जी ख़ातिर
केतिरनि बेगुनाहनि खे बिना कफन जे दफ़न कयो अथऊं ऐं उनखे पंहिंजी अना ऐं शान शौक़त था सम्झनि। अल्लाह ख़ैर करे। मुंहिंजे दिलि में अलाए छो विसविसो थो पैदा थिए। कुझु कोन थींदो अदी, अल्लाह चङाई कंदो। ख़बर नाहे त रईस वॾे खे प्यार खां एतिरी नफ़रत छो आहे। जेकॾहिं अदा खे प्यार ऐं रिश्तनि जी ख़बर हुजे हा त असां अॼु ॿई भेण भाउ हीअं दरपदर न हुजूं हा। पर मूंखे यकीन आहे पंहिंजे रब ते, हू हिकु न हिकु ॾींहुं असांजे प्यार खे ज़रूरु सम्झंदो। अधे निमाणे अलाह कंदो ईअं ई थींदो। अदा बहादुर, सुभाणे असां केॾी महिल वेंदासीं? इंशाअल्लाह सुभाणे सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ी करे मां तव्हांजे वञण जी बंदोबस्तु करे छॾींदुसि। मूं तव्हांजी सवारीअ जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। हाणे तव्हां सभु अल्लाह खे यादि कयो। अदा सुभाणे अव्हांजे वञण जो बंदोबस्तु कंदो। अखिन जो आदतों मूरों मटना मुश्किल मिले दी दीदुन सा पोइ हटना मुश्किल खुदा की मुस्किन तो रहम कयो रईस। रईस मूं मुस्किन तो रहम कयो। अकबर मुंहिंजो नंढो भाउ आहे रईस। रईस मां हिनखे सम्झाईंदुमि, हू सम्झी वेंदो। हाणे पाणी मथे खां चढ़ी चुको आहे। हिननि जो बचाइण नामुमकिन आहे। न अदा न, मुंहिंजी ज़िंदगीअ जे करे हिन ज़ालिम वॾेरे जे पेरनि में न किर। असां को पाप नाहे कयो, असां त पाक मोहबत कई आहे।
निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जो जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सुई अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी सघो था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईंदे हा शहर का सस्तो हाँ सजे शहर का सस्तो रियायत में हाँ सही दुकान में वठी अच जाए दुकान मां वठी तो चा पर मां पंहिंजे कुराड़िन के कपड़ा धोण को तहां देजो ठीक है वठी हाँ दा अकबर सही तो चवे असां जी मोहब्बत शाह साहब जे बेत जिया पाक शफाफ आहे जेके ही जालिम वनेरो छा जाने खुदा इन जालिम के नसीब करे तो खबर पवेस खामोश बाजी पक्का बंद करो मुझे नजर में प्यार कर गुनाह है गुनाह कुछ नहीं आए तहां बई मुझी नजर में कारो कारी आयो पंहिंजी ज़बान खे लगाम दे जालिम वनेरा असांजी मोहब्बत पाक आहे ऐं उनते कारण जो टिको न लगाए इहा तव्हांजी मोहब्बत न पर मुझे गोठ जे लाइ कारे गुनाह आहे जंहिंखे तूं कार या गुनाह तो समझी वो असांजे असल जो इकरार आहे तू गुस्ताखी समझी या गद्दारी पर इहो मुंहिंजी मोहब्बत जो अंदाज़ आहे खामोश मां चवां तो कंध झुकाए तोखे इहो विसारण न घुर्जे त तूं गोठ जे रेस सावण खान अॻियां बीठो आहीं पंहिंजी औकात खे ॾिस ऐं मुंहिंजी ऊचाई खे ॾिस पंहिंजो पाण खे ॾिस ऐं असांजी हाकिमियत खे ॾिस शायद वडेरा तो इहो न ॿुधो आहे त इश्क न पुछे ज़ात इश्क न पुछे दीन धर्म यो इश्क छा इश्क ईमान आहे इश्क मोहब्बत आहे इश्क दीन आहे इश्क इबादत आहे मां आशिक आहियां मुंहिंजी ज़ात नाहे मां इश्क आहियां मूं लाइ मौत नाहे मां मोहब्बत आहियां मां प्यार आहियां तू छा जानी मुंहिंजी औकात छा आहे मां तव्हांजी औकात तव्हांजे लाश सां गॾु दफ़न कंदुसि मां हिन तरह जो अमीर आहियां ऐं ही गोठ मुंहिंजी अदालत आहे ऐं मुंहिंजी अदालत तव्हां ॿिन्हिनि खे सज़ाए मौत थी ॿुधाए विच साड़ींदो आहे ऐं सावण खान
सावण खान मारींदो। इश्क कयो वा इश्क कंदासी, सूली ते सिर मुर्की ॾींदासी। तू कंध कपी या दोड़ा कढी, असी मोहब्बत में मुर्की अमर थींदासी। कमदार छा थी वा जो ज़ालिम अॻियां कंध झुकाए बीठा आहिनि। तो ॿुधो त तुंहिंजे भाउ में प्यार करण वारनि खे छेड़े साड़े छॾियो। हाँ सजन, मूंखे त अदा जे कयल कहर ते सोची ते बि लिंग था ॾकनि। मूंखे अफ़सोस पियो थिए हितां जे माण्हुनि ते, जिन पंहिंजी अखियुनि ते ज़ुल्म जी कारी पट्टी ॿधी छॾी आहे ऐं वात ते ज़ुल्म सरण जो तालो हणी छॾियो अथऊं। आख़िर इहो सिलसिलो केसि ताईं हलंदो? छो थो सच लाइ अंदर जा फट खोलियूं? छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, का ॿी ॻाल्हि कर न जंहिंसां दिलि में ख़ौफ़ थो पैदा थिए। मुंहिंजे हूंदे तव्हांखे ख़ौफ़ करण जी का बि ज़रूरत कोन्हे। मां बि त ॾिसां बहादुर निमाणी ॾांहुं केरु तो अखियूं खणी ॾिसे। मां हुन जूं अखियूं कढी छॾींदुसि। अरे यार मुंहिंजा समझ ठीक ठाक हाल तॾहिं त मां चवंदो आहियां शराफ़त मुर्दाबाद ऐं मां चवंदो हां चमचागिरी जिंदाबाद। हाणे ॾिसजां त कीअं था राजन जा पटका धूड़ थियनि। सिर्फ़ राज वारनि जा न, जेकॾहिं न तूं ऐं मां आहियूं घणनि जा पटका लहंदे ॾिसंदे। पोइ ॾिसजां न कीअं थी पंहिंजी इज़त वधे। अरे तूं त सफ़ा चरियो आहीं। हिन दौर में चरिया केरु थो इज़त खे ॾिसे। असां ॿिन्ही खे तो फसरी खपे, फसरी इज़त बाबा उहे बि अचणी वञणी चाहिए। चवीं सच तो रमूं, जंहिं ॾींहुं ॻोठ में जहिड़ो न थिए उहो ॾींहुं असांजे लाइ ॼण निभागो ॾींहुं आहे। न त बाबा मूंसां बि तुंहिंजी हालत आहे। जंहिं ॾींहुं वॾेरे जो थुक पोजो नथो सान, उन ॾींहुं बाबा मुंहिंजो थक ई नथो लहे। ॼण त बाबा मानी हराम आहे। इहो हींअर शमू ख़बर अथई थुक पोजे जो बि पंहिंजो मज़ो अथई। पर यार मूंखे एतिरो त ॿुधाए त मुआशिरे में असां ॿिन्ही जे किरदार खे छा चयो वेंदो आहे? कनौर त कर त ॿुधाए ॻाल्हि। ॿुधाई न, इहो आहे पंहिंजो किरदार। ईअं खां त भलो हो मुंहिंजे बूथ ते मोचड़ो वहाए कढी, पर इहो न ॿुधाई आहे। ख़बर अथई हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो भलो इन्ही में आहे। हितां हलण जी कर। तुंहिंजी मुंहिंजी बाबा जासूसी थी हले, जासूसी
जासूस फिरंदा अथव तन त किथे इहे रमूं शमूं गॾजनि त नथा। तकिड़ो हल त को ॾिसी न वठे। अल्लाह ख़ैर करे सचल लाइ काॾे काॾे तकड़ो पियो वञे। सचल ओ सचल हेॾे सचल ख़ैर त आहे न? हथ में हथियार खणी काॾे पियो वञे? ख़ैर वरी कहिड़ो, राणा खान सावण खान सां जंग जो ऐलान कयो आहे ऐं सॼे राज खे हुकुम ॾिनो अथई त हथियारनि समेत ओॾां पहुची वञो। आउं बि ओॾां पियो वञा। सावण खान ऐं राणा जे विच में झेड़ो इहा त तबाही आहे, बर्बादी आहे। हरगिज़ करणु कोन ॾींदुसि। छा सचल तव्हां मुंहिंजे भाउ खे मारण जे लाइ ये हथियार गॾु पिया कयो? त बहादुर इन्हनि खे सम्झायो न त ही मुंहिंजे भाउ खे मारे छॾींदा। न निमाणी न, असांखे तुंहिंजे भाउ सावण खान सां का बि दुश्मनी कान्हे। बस असां त पंहिंजी इज़तनि जा मुहाफ़िज़ बणिजी पहिरो ॾींदासीं। जेकॾहिं दुश्मन असांजी इज़त न ॾिठो त असां हुनजी अखियूं कढी छॾींदासीं। भले तुंहिंजो भाउ सावण खान ई छो न हुजे। न सचन तव्हां ईअं न कयो। मां अदा सावण खान न वञी पाण हुननि खे सम्झाईंदसि। अदा सां मां पाण थो वञी ॻाल्हाए अचां। पंहिंजी हयातीअ में इहो राॼाणू तकरार करणु कोन ॾींदुसि। पोइ भल मुंहिंजी जान छो न वञे। भेण तूं घर वञ। सचल अच मूंसां। अस्सलाम वालेकुम अदा साईं। वालेकुम सलाम। वे न अदा साईं न, मां हिते वेहण कोन आयो आहियां। मां हिकु अर्ज़ु खणी आयो आहियां। जेकॾहिं क़बूल पवे त अर्ज़ु कयां मुंहिंजा भाउ। छा ॻाल्हि आहे? दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदासीं त छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पगार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झण ते ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो मूं वारी घरवारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे। वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं। अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 03138562 अदा ॿुधण में आयो आहे त तूं रईस राणा खान सां झेड़े जो ऐलान कयो आहे। हा कयो आहे। पोइ अदा मां तव्हांजी वॾी उमेद खणी आयो आहियां। उमेद आहे त मान मथां कंदव। तूं चवण छा थो चाहीं? अदा तव्हां ही राॼाणू तकरार करण पिया चाहियो। ख़ुदा जे वास्ते, अल्लाह जे वास्ते हिन खां बाज़ अची वञो। ओहो, त मां सम्झी वियुसि राणा खान जो वकील थी आयो आहीं न? मां सिर्फ़
मां सिर्फ ताने भाउ जी हैसियत आयो आहियां। हाणे ज़रूरत मूंखे तो जहिड़े भाउ जी जेको दुश्मन जो तलो पड़जी आयो आहे। मां पंहिंजी हयातीअ में ॿी कबीला जी तकरार करणु कोन ॾींदुसि। पोइ भली मुंहिंजी जान छो न हली वञे। तकरार करणु कोन ॾींदे हाँ छा कंदे तूं? ॾाढ छॾ दादा, अल्लाह जे वास्ते मुंहिंजा भाउ ॾाढ छॾ दादा। मां वरी आस खणी तो वटि आयो आहियां। ये टोपी मुंहिंजी नेड़ थी मुंहिंजा भाउ, अल्लाह जे वास्ते ॾाढ छॾ भाउ मुंहिंजा, ॾाढ छॾ दादा। इज़त रख मुंहिंजी टोपी जी, इज़त रख मुंहिंजा भाउ। अरे इज़त थींदी आहे इज़त वारनि जी। तूं कॾहिं खां वठी इज़त वारो थियो आहे? मां चवां थो खण टोपी। अरे खण टोपी। तारा न कढी छॾिया निकिरी वञ। अरे बहादुर खान वाह जी ॻाल्हि कई अथई। हाणे तुंहिंजो मतिलबु आहे त तूं बस करे भी या पंहिंजी शैतानी न कर। असां पाण में ठाहे रहियूं। छा झाड़े ठाहे रहियूं? हाँ छा पाए रहियूं? बापे जी कयल ग़लती के मां रत जा रिश्ता कोन वञी थो। भली मूंखे पंहिंजो भाउ तस्लीम न कर मुंहिंजा भाउ, पर हुन मज़लूम भेण खां पुछ। पत्थर दिल इंसान जेका अॼु बि तुंहिंजी हयातीअ लाइ दुआऊं घुरे थी। मां पंहिंजे शौक़ सां हिते कोन आयो आहियां। जेकॾहिं आयो आहियां त हुन भेण निमाणीअ जे मुड़कनि खे ॾिसी तो वटि आयो आहियां मुंहिंजा भाउ। हाणे इहा कुत्ते वारी ॻाड़ी छॾ। वञी त कंहिं न मुंहुं कारो। ऐं हा दे वेंदे पंहिंजे पीउ राणा खान खे ॿुधाइजे ए सावण खान पंहिंजे सित ते क़ाइम आहे। ऐं मुंहिंजो फ़ैसिलो पत्थर ते लीक हूंदो आहे। तुंहिंजो फ़ैसिलो पत्थर ते लकीर आहे, पर कंहिंजी तक़दीर न अदा। हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। पीरल जी धीअ मुंहिंजी भेण जॾहिं आहे ऐं असांजे राज जी लॼ आहे लॼ। जेकॾहिं हुनजे लॼ में को बि हथ विझंदो त पोइ मां बि इहो कोन सोचींदुसि त तूं मुंहिंजे पीउ जो पुटु आहीं। तोखे ख़बर नाहे त सच साड़ींदो आहे। ऐं सावण खान मारींदो आहे मारींदो। कमदार मूंखे जाबिर चवंदा आहिनि। जाबिर जो जबर, कुदरत जो कहर। पर रईस सावण खान त मूंखां बि ॿ क़दम अॻिते आहे। माना त मिल्कियत जे करे पंहिंजे जिगर जा टुकड़ा माराइण मारींदुसि। दीना दास्ती वारींदुसि। हुकुम कर कमदार हुकुम कर। त रईस वॾो कंहिंखे थो हिन जहान मां लॾाइण चाहे ऐं मुंहिंजे जबर में जलाइण चाहे। जाबिर खान तूं पाण सियाणो आहीं। रईस सावण खान हुकुम करे ऐं जाबिर पहुचे सवाल ई पैदा न थिए। रईस सावण खान चयो आहे अॼु राति कम थी वञे। थी वेंदो कमदार, थी वेंदो। ईअं सम्झ त सुभाण को सिज बहादुर खान जे लाइ कोन उभरंदो। पंहिंजे नंढे भाउ बहादुर खान ऐं भेण निमाणी जेके राणा खान जे ॻोठ में रहिया पिया आहिनि। वाह मौला तुंहिंजो छा त पैसो ठाहे। पैसो वॾी बुरी बला आहे, वॾी बुरी बला।
अदा चालता मुर्सती मुंह ॾिसे अदी पूरा खराब बताई होदे दरिया खां जिया लोई ऐं लॾे जी हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। भेण तूं दरवाज़ो बंदि कर, मां हलायां थो। जो तो अल्लाह जो शुक्र आ जो तव्हां गोठाणनि जी मदद सां इहो हमलो रोकजी वियो, पर इन हमले में गोठाणो मारिजी वियो आहे बहादुर। ऐं बहादुर बाबा इन जो हज़ारो तोखे ई करणो पवंदो, छाकाणि त इहो हमलो तुंहिंजे भाउ सावण खान जे चवण ते थियो आहे। इहो त नाहक आहे बोतार साईं, नाहक आहे। मां मञां थो त बहादुर इहो इंसाफ कोन्हे को, पर बाबा कॾहिं कॾहिं के फैसला अहिड़ा हूंदा आहिनि जेके ग़लति हूंदे बि सही तस्लीम कया वेंदा आहिनि। सावण खान त चटी भरींदो कोन, सो इहा चटी त तोखे हर हाल में भरणी पवंदी। बाबा इहो मुंहिंजो अकेले जो फैसलो कोन्हे को, बल्कि न समूरे राज जो आहे। इहो फैसलो त तोखे हर हाल में मञणो पवंदो। गुस्ताखी माफ़ बोतार साईं, ही कहिड़ो इंसाफ़ आहे? करे हिकिड़ो ऐं लोड़े ॿियो। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो,
फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 बाबन साईं तव्हांखे चङी तरह ख़बर आहे त सावण ख़ान ख़ुद बहादुर ख़ान जी जान जो दुश्मन आहे। इन करे त बहादुर ख़ान जी असां वटि पनाह वरिती आहे। तुंहिंजो मतिलबु आहे त मां बहादुर जे करे सॼे ॻोठ वारनि खे नाराज़ कयां, ईअं न? भोतार सिंह आख़िर बहादुर वीचारे जो कहिड़ो ॾोह आहे जो हुनखे एॾी वॾी सज़ा पिया ॾियो? सचल खान, बहादुर जो ॾोह इहो आहे त ही आलम खान जो पुटु ऐं सावण जो भाउ आहे। हा, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं ही सावण खान सां पंहिंजा रिश्ता नाता सभु ख़तम करे त पोइ हिन सां ख़ैर आहे। बाक़ी पोइ मां ॼाणा ऐं सावण खान ॼाणे। भोतार साईं, सावण खान ऐं मुंहिंजो के कच्चे धागे जो रिश्तो त न आहे। उनजो ऐं मुंहिंजो रत जो रिश्तो आहे। भली मां टुटणु चाहियां पर पोइ बि टुटी त नथो सघे। ठीकु आहे भोतार साईं, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। मूंखे क़बूल आहे। फ़ैसिलो इहो आहे त मरण वारे जे एवज़ सावण खान जो सिर या सावण जी भेण जो संग। पर बहादुर तुंहिंजे रवैये ऐं किरदार खे ॾिसी करे असां इहो फ़ैसिलो कयो आहे त सावण खान जे भाउ जे हुजण जे नाते तोखे पंहिंजी भेण जो संग चकीअ तौरु ॾियणो पवंदो, छाकाणि त मरण वारे माण्हूअ जे घर में को मर्द बचियो कोन्हे। इन करे तुंहिंजी भेण सां ॻोठ जो को बि मर्द शादी करे सघे थो। केरु आहे जेको बहादुर जी भेण सां शादी करे ठीक आहे? जेकॾहिं को बि माण्हू बहादुर जी भेण सां शादी करण लाइ तयारु कोन्हे न, हुनजे बदिले में बहादुर खे ॻोठ जे चौक ते सरेआम गोली हणी मारियो वेंदो। मां आहियां बहादुर जी भेण सां शादी करण लाइ तयारु। मूंखे इहो रिश्तो क़बूल आहे। त पोइ ठीकु आहे, या शादी सुभाणे ई थींदी ऐं शादीअ जूं तयारियूं अॼु खां ई शुरू कयूं वेंदियूं। सचल, मां तुंहिंजी एहसानमंद आहियां जो तूं सॼे ॻोठ जे साम्हूं मूंखे पंहिंजो बणायो। तोखे त ख़बर आहे तूं मूंखे केतिरी अज़ीज़ आहीं। निमाणी, मां रब पाक जो एहसानमंद आहियां। अॼु मां बि ॾाढी ख़ुशि आहियां जो मूंखे मुंहिंजे ख्वाबनि जो शहज़ादो मिलियो आहे। छा वाकई मां तुंहिंजे ख्वाबनि जो शहज़ादो आहियां? तोखे एतबार नथो अचे त अचु मुंहिंजे अंदर में छाती पाए ॾिस त मां तोसां केतिरो प्यार थी कयां। जोरावर, कॾहिं कॾहिं दुकी ऐं टिकी बि बादशाह जो मौत साबित थी। हिनखे ई त चइबो आहे रांदि, सियासत ऐं सियाणप। मुंहिंजो नालो राणो खान आहे। राणो रीचे त रहमत ई रहमत। राणा खान, छा इहो तोखे यकीन आहे त सौट सावण खान इहा शादी थियण कोन ॾींदो? हा जोरावर,
मूंखे सोराना पक्का कि सावण इहा शादी करण कोन ॾींदो, छो त इहा शादी सावण जे वकार ऐं अना जो मौत आहे। घटि में घटि पंहिंजी हयाती में त करण कोन ॾींदो, छाकाणि त मां चङी तरह ॼाणा त सावण खान पंहिंजे ॻोठ जी कुती बि कंहिंखे ॾियण बर्दाश्त कोन कंदो आहे। ऐं पोइ हीअ निमाणी त पोइ बि उनजी भेण आहे। राणा खान कॾहिं बि सावण खान बहादुर खान खे पंहिंजो भाउ नाहे मञियो, पोइ उन्हनि खे छो माराईंदो? सावण भले न मञे, पर ज़ोरावर दुनिया खे त ख़बर आहे न त हू पाण में ॿाहिरि आहिनि, ऐं सावण कॾहिं बि न चाहींदो त हू पंहिंजी मिल्कियत में कंहिंखे भाङे भाईवार करे। राणा खान तुंहिंजो इहो ई मतिलबु आहे न त सावण खान जे मिल्कियत ख़ातिर? हा, सावण मिल्कियत ख़ातिर पंहिंजे भाउ खे माराईंदो, ऐं जे हुन ईअं कयो न त पोइ त हू मिल्कियत जो अकेलो वारिस थींदो। इन जो मतिलबु इहो आहे त सावण खान खे अकेलो ऐं कमज़ोर करे मारण था चाहियो? तूं सही तो सोचे, मुंहिंजी बि इहा ई ख्वाहिश आहे। सावण जे मथे ते जेका सरदारी वारी पग आहे न, उहा कंहिं बि तरीक़े सां मुंहिंजे मथे ते हुजणु घुरिजे। राणा खान तव्हांखे तव्हांजे सरदारी वारी पग मिली वेंदी, पर मूंखे छा मिलंदो? ॾाढो चालाक आहे। ख़ैर तोसां इंसाफ़ कयो हूंदो। हिकु ॻाल्हि ज़हन में रखी छॾ त राणो खान अंदर जो कारो ज़रूर आहे, पर ज़बान जो कारो न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त राणो रीझे त रहमत ई रहमत, ऐं जे रुसे न त पोइ ज़हमत ई ज़हमत। त पोइ ठीकु आहे ज़ोरावर, मुंहिंजो बि तोसां वाइदो आहे त मिल्कियत ऐं ज़मीन में तुंहिंजो बराबर जो हक़ हुजे। त पोइ ठीकु आहे राणा खान, मां अभी पंहिंजी हा कई चङो, पोइ यारो यारी यारो यारी यारो यारी होता रवना, ये जेको छोरो आहे न, मूंखे थोरो बाबा प्रेरणो थो लॻे। कंदार, मुंहिंजो नालो आहे राणो खान। जे राणो रीझे न त पोइ रहमत ई रहमत, ऐं जे राणो रुसे न त पोइ ज़हमत ई ज़हमत। कंदार, मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां, बस मूंखे बहादुर जो लाश खपे। बाबा न बहादुर खान जा पीर ज़ोर हा, जाबिर जे हथां बची वियो। जेकॾहिं ॻोठ वारा विच में न चवनि हा न, उन जो बि कमु पूरो करे हा जाबिर। कहिड़ी ख़बर आंदी अथई? बाबा न ख़बर इहा आंदी अथमि जो राणा खान उन ॻोठाणे जे मरण जे एवज़ बहादुर खान ते भेण जे संग चटी रखियो आहे। ये हरगिज़ नथो थी सघे। राणा खान मूंखे घटि ॾेखारण जे लाइ निमाणीअ जो रिश्तो पंहिंजे ॻोठाणे हारीअ सां थो कराइणु चाहे, जेको मूंखे हरगिज़ क़बूल न आहे। पर सरकार, भली मां उन्हनि खे पंहिंजी रत न मञा, पर आहिनि त मुंहिंजे पीउ जी औलाद न। कमदार,
तो तैयारी वठ मुके निमाणीअ बहादुर जो सिर खपे। जेको हुकुम बाबा ने और सुबह शाम रात के तैयार हो गया। इस तो आप भी हथियार जो संग लाए वठो।